आलमी वबा कोरोना वायरस सबबि सिंध हुकूमत ऐलानियल लॉकडाउन वारे ऐलान बैदि गंबट पूरी सिंध जियां गंबट में बि मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे। गंबट जे नंढनि वॾनि शहरनि गंबट कोड़ा अगड़ा रिपड़ी डिमेसा समेत नंढा वॾा शहर मुकमल बंदि आहिनि ऐं कारोबार पिणु बंदि पियल आहे। जॾहिं त ग़रीब तबिको जेको मज़दूरी कंदड़ रोज़मर्रा जूं कंदड़ आहे उहो पिणु मुतासिर थियो आहे। इन हवाले सां असां ग़रीब तबिको ऐं जेको पूरत आहे जेको रोज़ कमाए रोज़ खाईंदो आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कोरोना वायरस सबबि लॉकडाउन वारे अमल बैदि कहिड़ियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मजदूरी था कयूं, ग़रीब बुख था मरूं, को राशन कोई कोन थो ॾिए, सभु दुकान बंदि लॻा पिया आहिनि। हुकूमत खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे दुकान खोल, राशन वारा खोल रहा आहिनि त जीअं ग़रीबनि खे रोज़गार बि मिले ऐं राशन बि मिले। हे ग़रीब मिलनि मरनि था पिया घर में बुख जे कलो, हथ ते हथु रखी वेठा आहिनि। ऐलान हुकूमत खे ऐलान इहो कहिड़ो कयो अथनि जो अवाम घर वेठे बुख थो मारे। जीअं त हे कोरोना वायरस जे करे गंबड़ में 6 ॾींहं मुकमल लॉकडाउन लॻो पियो आहे। जीअं त पघार वारनि जो त कमु हली थो वञे ऐं दिहाड़ी मज़दूर वारा तमामु परेशान आहिनि ऐं उन्हनि जो घर जो चुल्हे ॿारण जो वॾो मसइलो थी पियो आहे। गवर्नमेंट खे अपील आहे जेके बि ऐलान कया अथई उन्हनि खे पूरो करे ऐं घर घर आवाम ताईं राशन पहुचाए। साईं जीअं त असां कोरोना वायरस जे करे असां जेका हुकूमत ऐलान कया आहिनि त तव्हां हे दुकानदारी हर शइ सॼो पाकिस्तान लॉकडाउन लॻो पियो आहे। असां उन्हनि खे अपील था कयूं, असां तव्हांजो चवणु वरितो आहे, असां हर शइ कई आहे, सभु कमरनि में बंदि आहियूं, की सभु जो शहर बंदि आहे, गंबड़ शहर। असां उन्हनि खे अपील था कयूं त ख़ुदा हिन ग़रीबनि जी वाह रखियो। जी तव्हां ॿुधियूं पूरत ऐं मज़दूरनि जूं ॻाल्हियूं। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वज़ीफ़े जो ऐलान कयो वञे या राशन ॾिनो वञे। कैमरामैन मुबीन अली हुजण सां गॾु मोहम्मद अली हुजण, अवामी आवाज़ TV गंबड़। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।